करम खान मां ही तुंहिंजो थोरो कॾहिं बि न विसारींदुसि। जाबिर मंसूर खान जा माण्हू मारे दुश्मनी बाह खे भड़कायूं थो वञी। मुंहुं ॾेई विझजांइ, जे ज़रूरत पई त वरी घुराजांइ, का ॻाल्हि कान्हे त ॼीं छो थो। तुंहिंजी दुआ खपे जाबिर, मां पाणे मुंहुं ॾींदुसि। हीअ तुंहिंजे लाइ मोटरसाइकिल घुराई आहे, तव्हांखे तव्हांजी मंज़िल ते पहुचाईंदो। न न न, असां हिन मोटरसाइकिल ते तुंहिंजे हमराह सां वञूं, वरी केरु ॾिसी वठंदो। असां पाण ई पंधु था वञूं। तूं हल, घबरा न, अलाह ख़ैर कंदो। ठीकु आहे, अलाह भाई, पंहिंजो ख़्यालु, तव्हांजो ख़्यालु रखो। तुंहिंजी महिरबानी। हाशिम खान, जेकॾहिं नाराज़ न थियो त नंढड़ो अर्ज़ु तव्हां टिनी जे साम्हूं कयां। मुंहिंजो अर्ज़ुड़ो इहो आहे, जेकॾहिं मुंहिंजी नियाणीअ खे हितां वापसि वठी हलो था पंहिंजे ॻोठ त मजबूरन मुंहिंजी नियाणीअ जो निकाह ने विट रस पोइ असां कराइणो ई पवंदो। ॿी का वाट ई कान्हे न बाबा। इहो नामुमकिन आहे। जेकॾहिं न सुहिणीअ जो निकाह सिकू सां थी वियो त पोइ सामान सां ॻाल्हियुनि जा सभई दरवाज़ा बंदि थी वेंदा। मूंखे त पहिरियां ई ख़बर हुई त तव्हां हितां मूंखे वापसि वठी वञी करे मुंहिंजो निकाह हैदर सां कराईंदो। हैदर ज़बरदस्ती सिकूअ जी भेण पारस सां निकाह करे छॾियो आहे। छा पारस जी ज़बरदस्ती शादी कराई वई आहे? हा, उन करे ई त असीं सामान सां ॻाल्हियूं करणु चाहियूं था। हिन वक़्तु सामान वारा असांजा ॾोही आहिनि। जेकॾहिं सिकू असांजो साथ ॾिए थो न त पोइ सामान वारनि खे झुकाए सघूं था। इहो सभु कुझु तॾहिं ई थींदो जॾहिं तूं ऐं सिकू असां सां गॾिजी ॻोठ वापसि हलंदो। हाणे तव्हां आराम कयो, ऐं मां बि आराम कयूं। सुभाणे सिकू ईंदो, पोइ ॻाल्हियूं कंदासीं। को न को हल त निकिरी ईंदो। बाबा, छोकिरी रूंडे जी पढ़ायल अथई। हाणे तारा गोड़ तारा, हाणे से ॾोही वरी रूंडो थी वियो। संभाले मञाए छोकिरीअ खे ॾोह साईं वरी रूंडे जो। मंसूर खान करम खान जाबिर खे बचाए ॾाढो कसो कमु कयो आहे। उतार साईं, करम खान जा माण्हू मोर्चा बंदि थी चुका आहिनि। उन्हनि तरफ़ हलंदो त वॾो नुक़सानु थींदो। बोतार साईं, करम खान खे मुंहिंजी दुश्मनी महांगी पवंदी। मां हुनखे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। मंसूर खान, मां चवां थो त हिते वेहण खां बहितर आहे त हली करम खान जे ॻोठ जे मथां हला कयूं। पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। न सौट, इन कदम खणण सां वॾो नुक़सानु थींदो। रत वेंदा, बेगुनाह मारिया वेंदा। असां पंहिंजी दुश्मनी में ॿिया मासूम छो मारियूं? हा चाकर खान, दिलावर सही थो चए। मां नाहक कंहिं बि मिसकिन जो खून वहाइण नथो चाहियां। बाक़ी पंहिंजे माण्हुनि जो पलांद मां करम खान खां करे वठंदुसि। तव्हां सिर्फ़ु जाबिर जे पोयां वञो। जंहिं ज़ालिम सिफ़त इंसान जे करे इहा दुश्मनी पैदा थी वई आहे, ऐं इन खे कॾहिं बि बख़्श न कजो। उनखे ॻोल्हे ॻोल्हे मारिजो। ठीकु आहे मंसूर खान, मां तव्हां सां वाइदो थो कयां त जाबिर खे मूं जिथे बि मारियो न, दफ़न अची तव्हांजे साम्हूं कंदुसि। इहो चाकर खान जो तव्हां सां वाइदो आहे त इन ज़ालिम खे हाणे ज़िंदा रहण कोन ॾींदुसि। चङो, मोकिलण ई कोन्हे, वरी मिलबो। अचो। İçeri. O bak içeri. İçeri. चाहे अम्मा खेर त आहे न? हाँ हा हा खेर आहे। उथ मुंहुं धो धो ऐं चांहि पी वञी, कुझु भाॼी भाॼी वठी अच। मंझंदि जी मानी कयां। अम्मा, एॾी देरि थी वई आहे, मूंखे सवेरे छो न उतारियो अथई? पुट, तो सॼी राति चौंकी ॾिनी आहे। मूं सोचियो त थोरी निंड करे वठ। उहा मां चौंकी कान ॾिनी आहे, सॼी राति कुटके में निंड ई कोन आई आहे। छाजो खुटको? पिणे खे कुझु कोन थींदो पुट, हू त क़यामत जा तॾा वेड़ींदो। उहा मां, मूंखे बाबे जे मरण जो खुटको घटि आहे, बाक़ी मूंखे इहो खुटको आहे। बाबे जे मरण खां पोइ
कांदपो टिजो चालियो बारो मूंखे करणो पवंदो तो मूं वटि रुपयो बि कान्हे को। छोरा बीह त तुंहिंजी ज़बान ते टांटो रखां सोली वाई कढी कोन थो पिणे अञा कोन मुओ आहे। अम्मा राति आसरो त बाबो मोटी घर ईंदो हाणे त उहो आसरो बि ख़तम थी वियो। अञा बि तूं सोची थी त बाबो जहिड़ो आहे ऐं जिंदा सलामत वापसि मोटी ईंदो। मूंखे त कोन थो लॻे। ईंदो पुट ईंदो ज़िंदा सलामत ईंदो। ॾिस जंहिं कीअं दर खां ॿाह तारा गोल तारा कंदो ईंदो। हाणे तूं उत मुंहुं धो धोई को भाॼी भाॼी वठी आ। अल्लाह थिए सर ईशे जे खुद के मूंखे परेशान करे छॾियईं। हाणे जेको फ़ैसिलो खणो आहे न छोकिरी इन करे सोची सम्झी फ़ैसिलो कजांइ। मां बाबा वारनि सां मिलण खां पहिरियां हिकु दफ़ो सिकू सां मिलणु चाहियां। ठीकु आहे सिको सां मिली करे तव्हां ॿई फ़ैसिलो कयो त तव्हांखे छा करिणो आहे जंहिंमें तव्हां ॿिन्ही जी भलाई हुजे। बाबा हिननि जी हिफ़ाज़त जी ज़िमेदारी तव्हांजी आहे। हिननि खे कुझु बि न थियणु घुरिजे। ॾिस अम्मा हिन छोकिरी जी हिफ़ाज़त मां तेसि ताईं करे सघां थो जेसि ताईं इहा असां वटि आहे। हक़ीक़त इहा आहे त मूंखे न को हिन जे पीउ ते एतबार आहे न ई हिन जे मामे ते। सोणे जेकॾहिं तोखे पंहिंजे पीउ ऐं मामे जे मथां भरोसो आहे ऐं तूं उन्हनि सां गॾु वञणु चाहीं थी त पोइ असां तोखे कोन रोकींदासीं। बाक़ी जेकॾहिं तोखे उन्हनि जे मथां भरोसो न आहे त मां त तोखे इहा ई सलाह ॾींदसि त सिको सां निकाह करे कुझु टाइम लाइ हिते ई रही पए ऐं कुझु सालनि खां पोइ इहो मसइलो हल थी वेंदो। पोइ तव्हां ॿई पंहिंजे माइट ॾांहुं वञी सघो था। मूं बि इहो ई सोचियो आहे पर सिकू सां मिलण खां पोइ असां पाण में सलाह कंदासीं। बाबा सिकू खे मोकिलींदो पोइ तूं हुन सां सलाह करे वठिजांइ। बाबा सोणी असां सां वापसि कॾहिं बि न हलंदी। उहा असांजी मौजूदगीअ में सिकूअ सां निकाह करणु थी चाहे। ओ करायोसि न निकाह फिर न करायोसि। हा निकाह करायोसि पोइ तव्हां डांटसन कराए हलूं था सिधो सो ॻोठ। ढूंढा ते करे असां हुनजो निकाह करायो न त तोखे सावण जे गुस्से जी ख़बर कान्हे। सावण शेरल खे इन करे आज़ादु कयो आहे त असां सुहिणी उनजे हवाले कंदासीं। शेरल खे सावण इन शर्त ते न छॾियो आहे त असीं सिकू ऐं सुहिणीअ जो हिते निकाह करायूं। अड़े मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध चवंदा आहिनि न चरियो ॻाल्हि करे सियाणो सम्झे। पंहिंजे शेरल जी ज़िंदगी बचाइण जे लाइ मुंहिंजे छोरीअ जी कुर्बानी थो ॾे। समझाए थो पुट। तूं ग़लति थो सोची पुफड़। सावण वारा छोकिरी खे छो मारींदा? बड़े पुट वाह भली मां खे जाए तूं बड़े तारा गोल तारा। हाणे सही मां ग़लति आहे बाक़ी सही तव्हां त सही तव्हां से सभु सही हो। असां हिते मसइले खे हल करण आहियूं या पाण में विहण जे लाइ? अरे मियां हाशिम खान मां त बाबा तव्हांजो 24 कलाक ॿधो बानो आहे। बाक़ी छोरा वारा मूंखे दोॾा छो था ॾेखारनि? हा छा बिगाड़ियो अथमांनि मूं? हाणे मूं सावल खे चयो हा हुकुम ॾिनोमांसि ऑर्डर ॾिनोमांसि एतवारनि छोरनि खे गंढ वांगुरु कुटे। रूंडा माठ में रह। हरू भर कंहिंजे फटनि ते लूणु न बुरक। जंहिं मसइले खे हल करण जे लाइ आहियूं न उन मसइले खे हल कर। कयो कोशिश बाबा छो नथा कयो कोशिश? मां तव्हां गॾु रहां वेठो आहियां। तव्हां एतिरा ॾींहं गायब थी वियो ऐं हिकु न्यापो बि न कयव। तव्हांखे अंदाज़ो बि आहे त मां केतिरी परेशान हुअसि। सुर तुंहिंजी परेशानी जो मूंखे अंदाज़ो हुयो पर हिन वक़्तु जंहिं कंडीशन मां गुज़री रहियो आहियां उन जो शायदि तूं अंदाज़ो बि नथा लॻाए सघीं। अदाई बाबा जो कातिल जेको हाणे हसीना बेगम खे क़त्ल करे फ़रार थी वियो पर उन सां गॾु वल्लू शहमीर ऐं जीजी गुलनार जो क़त्ल बि उन्हनि जे मथां साबित थी चुको आहे। हाणे तूं सोच त 6 खून जिन जे सिर जे मथां साबित थी चुका हुजनि ऐं उहे ईअं ज़िंदा घुमनि त पोइ मुंहिंजे दिलि जे मथां छा गुज़रंदी हूंदी। इन ई करे चवां थो सोरठ अञा बि कुझु वक़्त जे लाइ तूं पंहिंजे पाण खे संभाल ऐं पंहिंजी दिलि खे मज़बूत करे छॾ छो त घर अचण वञण जो मूं वटि को बि वक़्तु मुक़ररु न हूंदो। कॾहिं कॾहिं मां ओचितो ॻोठ मां निकिरी बि वेंदुसि
ऐं ॿ टे ॾींहं घर मोटी बि न ईंदुसि ऐं सोरठ इहो सिलसिलो ओसी ताईं जारी रहंदो जेसी ताईं मां हिन ज़ालिम जाबिर जो सिर थड़ खां थार नथो कयां। सुरेश चाकर खान पंहिंजे माण्हुनि सां गॾु ॻोठ वापसि अची वियो। कहिड़ा हाल अहवाल कीअं जाबर खे पूरो करे मोटिया या उतां ना उमीद थी मोटिया? सुठो मूं हुननि खां के बि हाल अहवाल न आहिनि वरिता। बाक़ी हुननि जे चेहरे मां लॻे पियो त सभिनि जा होश खता हुया। हिन जो मतिलबु त साम्हूं वञी चाकर खान खां हाल अहवाल वठिणो पओ। थोरो चाकर खान त घर तरफ़ वियो आहे। हाणे तव्हांखे शाम जो ई ओताक ते मिलंदो। वॾा छा था सम्झो त जाबिर खे पूरे करण में कामयाब विया या न? वर्ष जेकॾहिं कामयाब वञनि हा इहे चाकर खान जाबर जे खून खे पंहिंजे बूट जी नोक ते रखी कोह ते पहुचे हा। इन करे कुझु चई नथो सघिजे त इहे सभ जो सभ जो तो नाकाम थी मोटिया आहे। त आख़िर हिन जी नाकामी जो सबबु छा आहे? इहा ख़बर त चाकर खान सां मिलण खां पोइ ई पओ। मां त बाबा ऐं मामा जे मथां ज़ोर रखियो आहे त हितां वापसी वञण खां पहिरियां असांजो निकाह कराए वञे। पोइ तुंहिंजी छा सलाह आहे सिकू? ॻाल्हि निकाह जी न आहे सुणी। बसि मां इहो पियो थो सोचां जेकॾहिं तूं मां हितां निकिरी हलियासीं ऐं सभु धुरियूं वेही अकबर खान जे साम्हूं ॻाल्हियूं कंदा ऐं सभु ॻाल्हियूं करे मसइले खे हिते हल कंदा न त पोइ जॾहिं वापसि हलंदासीं त असांखे को बि मसइलो पैदा कोन थींदो। हाणे जेकॾहिं बाबा वारा तोसां मिलनि न त तूं इहा ॻाल्हि उन्हनि जे साम्हूं रखजांइ। मां त खणी उन्हनि सां ॻाल्हि कयां पर मूंखे पूरी पक आहे त चाकर खान ऐं सावल हिते मूंसां ॻाल्हियूं करण जे लाइ कॾहिं बि न ईंदा। छो त हू उते असांजे अचण जो इंतज़ारु पिया कनि। हू इहो पिया था सोचनि त सिकू ऐं सोणी कॾहिं वापसि था अचनि त असां सभई गॾिजी करे हुनखे कारो कारी करे मारे छॾी। सिकू असां ॿिन्हिनि जे नसीब में अलाह साईं लाइ छा लिखियो आहे उहा त अलाह साईं खे ई ख़बर। पर तुंहिंजे लाइ हिकिड़ी ॾुखाईंदड़ ख़बर आहे। ॾुखाईंदड़ ख़बर? मुंहिंजे अमाई बाबे वारनि ॾे त ख़ैर आहे न। तुंहिंजी भेण पारस सां हैदर जो निकाह ज़बरदस्ती करायो अथऊं। या अल्लाह या अल्लाह ही सभु कुझु छा थी वियो? इन जे करे सोनी इन जे करे मां इहो कदम न पियो खणां। मूंखे ख़बर आहे त इन कदम खणण सां मुंहिंजे घर वारनि जे मथां छा गुज़रंदी। जंहिं ॻाल्हि जो मूंखे ख़ौफ़ हुयो न उहा ई ॻाल्हि थी। छो त ख़बर हुई मूंखे त मुंहिंजो इन कदम खणण सां मुंहिंजे घर वारनि खे सज़ा मिलंदी ऐं उहा सज़ा मुंहिंजी मासूम भेण खे मिली वई। असां सारे मसइले खे हल कयूं त जीअं असां ॻोठ ॾांहुं रवाना थी वियूं। हिते असांखे ॿियो ॾींहुं थी वियो आहे। हाशिम ही को आम या नंढो मसइलो कोन्हे। हिते ॿिनि मासूम जाननि जो सुवाल आहे। इन करे देरि त लॻंदी। तव्हां हीअं कयो जो हिते तरसो तव्हां सां सिकू मिलण ईंदो। पहिरियां तव्हां सिकूअ सां ॻाल्हायो पोइ असां सभु पाण में वेही करे ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे? बाबा साईं असांजे छोकिरीअ जे मसइले में सिकू जो छा वञे? पघार वधाए अड़े हरू भरू वेठा था पाणी विलोड़ियो। अरे पाणीअ मां कॾहिं मखण निकितो? बाबा मुंहिंजी ॻाल्हि इन छोरे अलाए कहिड़ा न टापूं ॾेई वारी छोरीअ खे भॼायो। हाणे ज़ाहिर आहे छोरीअ जो हुनजे मथां भरोसो हूंदो न। हाणे हुनजे सलाह खां बग़ैर कीअं हलंदी छोरी वापसि ॿुधाए। सिकू जे अचण खां पोइ हिते ॻाल्हियूं ई नयूं खुलंदियूं। मूंखे लॻे थो त हितां असांखे मायूस हलणो पवंदो। खणी जो पारस जो निकाह ज़ोर ज़बरदस्ती सां थियो आहे पर मूंखे एतिरी पक आहे
त पारस हुन घर में ख़ुशि रहंदी। तोखे एतिरी पक आहे त मुंहिंजी भेण पारस हुन घर में ख़ुशि रहंदी? सुनी, जेकॾहिं हू हुन घर में ख़ुशि रहंदी त पोइ तो हैदर सां निकाह छो न कयो? मुंहिंजे पोयां घरां छो निकिरी आई? हाँ? उहो इन करे जो मां तोखे चाहियो आहे ऐं तोसां ई निकाह करण थी चाहियां। खुदा न करे सुनी, जेकॾहिं तुंहिंजो ऐं मुंहिंजो निकाह न थिए त पोइ मूंखे हींअर ई ॿुधाए छॾ त पोइ छा थींदो? पोइ मां ज़हर जो ढुक भरे ख़ुदकुशी करे छॾींदसि। ईअं त मां तोखे हरगिज़ करण न ॾींदुसि। जॾहिं त घर छॾे बदनामी सिर जे मथां खई आहे पोइ त पाण ॿई निकाह ज़रूरु कंदासीं। मां बि इहा ई ॻाल्हि कई मामे खे, तूं बि ईअं ई चवंजांइसि। पहिरियां असांजो निकाह थींदो, पोइ असां वापसि हितां ॻोठ वेंदासीं। ठीकु आहे सोनी, मां वञा थो, तुंहिंजे पीउ ऐं तुंहिंजे मामे वारनि सां वञी मिलां थो, पोइ मोटी अची तोखे ॿुधाईंदुसि त मुंहिंजो फ़ैसिलो छा थो थिए। तुंहिंजो हर फ़ैसिलो मूंखे क़बूल आहे सिकू। जेकॾहिं तूं मौत जे मुंहं में हलण लाइ चवंदे न, पोइ बि मां तयारु हूंदसि। मालिक भलाई कंदो। ॾिसूं था त क़िस्मत अञा असांखे कहिड़े मोड़ ते वठी थी हले। तूं पंहिंजो ख़्यालु रखिजे। चाची, चाचा, जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां 2 ॾींहं हिते रही पवां। असां तोखे रोकियो न आहे हिते रहण लाइ, भली सदाई अची असां वटि रह। असांजा दिलि अॻु में ई ज़ख़्मी लॻा पिया आहिनि, इन जे मथां लूणु ऐं मिर्च बुड़कण जी कोशिशि न कजांइ। चाची, मां कोशिशि कंदमि त तव्हांजे ज़ख़्मनि जे मथां मरहम लॻायां। जे न लॻाए सघियसि त वधीक हुनखे खोटण जी कोशिशि बि न कंदसि। अमा तूं सोचे छॾ, जाबर जो हिते अचणु नामुमकिन आहे। जॾहिं बि हिते ईंदो न बाबा, हू मारियो वेंदो। चाचा, थी सघे थो त जाबर कुझु वॾनि माण्हुनि खे विच में आणे ऐं चाकर ख़ान सां ठाह करण में कामयाबु वञे। ठाह त कोन थी सघंदो, बाक़ी तोखे हितां हमेशह लाइ वठी वञे, उहा ॿी ॻाल्हि आहे। जाबर सभाई खे तॾहिं वठी ईंदो जॾहिं मुस्तक़िल को टिकाणो हथ करे। हिन वक़्तु हू पाण लिकण में पूरो आहे त हू सभाई खे काॾे वठी वेंदो? इन करे चाचा, जाबर अॼु ताईं मूंखां हाल पुछण बि न आयो आहे। इहो बि कोन थो सोचे त सभाई ज़िंदा आहे या मरी वई। सावल करम खान असां सां धोखो कयो आहे। जॾहिं त मंसूर खान खे इहा पक हुई त करम खान असां सां कॾहिं बि धोखो न कंदो। दिलावर खान मंसूर खान जा 2 माण्हू मरी चुका आहिनि, जॾहिं त हाणे हिननि ॿिन्ही में दुश्मनी बि वधी वई हूंदी। हा सावल खान, हिन वक़्तु मंसूर खान ऐं करम खान जा हथियार हिक ॿिए मथे सिधा आहिनि। इहो बिलो वॾो शैतान आहे जाबर, सभिनी खे विढ़ाए पाण खिसकी निकितो हलियो। पक ई न थी त ईअं करण सां इहे सभु पाण में विढ़ी मरंदा। जाबर जहिड़ी ॻाल्हि जी पक आहे त मंसूर खान ऐं चाकर खान हिक ॿिए जो साथ ॾींदा ऐं इहे गॾिजी हुन सां विढ़ंदा। ऐं जॾहिं इहे मसइला पैदा थिया त ज़ाहिर आहे जाबर खे त वक़्तु मिली वेंदो, उहो हथु पेर हणी कंहिं कुंड पासे थी वेंदो। सावल खान, इहा ग़लती असां कॾहिं बि कोन कंदासीं जो जाबर वञी सुकून सां रहे। दिलावर खान, भला जाबर जो को ॾस पतो पियो? पियो ने भाॻो हितां निकितो त वियो काॾे? जाबर जी हिन वक़्तु पुछा जारी आहे। इंशाल्लाह तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त कमीनो किथे थो रहे। वॾो हरीफ़ आहे, हुनखे पक आहे त ॻोठ में रहंदुसि त बची न सघंदुसि, इन करे हुन वॾे शहर ॾे मुंहुं कयो हूंदो। हुनखे ख़बर आहे त केतिरी बि कोशिशि कनि पर उहो शहर में मूंखे ॻोल्हे कोन सघंदा, ऐं जेकॾहिं ॻोल्हे बि विया त वक़्तु लॻंदो। इन करे हू पंहिंजा हथ मज़बूत करे वठंदो। सोड़ जेकॾहिं तूं हिन घर में पंहिंजे पाण खे अकेलो महसूसु करी पोइ पंहिंजे भाउ खे नियापो करे छॾ, त हू तुंहिंजी भाॼाई या तुंहिंजी चाची खे हेॾां मोकिले छॾी। फ़िलहाल त अकेलाई खे मूं ॼां पई साईं, पर जेकॾहिं मां बेज़ार थियमि न
त कंहिंखे घुराए वठंदसि। सोड़ कुछ ॾींहं परेशानियुनि जा आहिनि, अलाह कंदो त सभु मसला जल्दी हल थी वेंदी। फिलहाल मां उतार ते थो हलां, राति अचण में देरि थी वेंदी, तूं परेशान न थी जा, ठीकु आहे? मालिक साईं जे अमान में साईं, मुंहिंजूं सभु दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। सिको इहो तूं पक करे छॾ त हिते तव्हांखे को बि हिसाए नथो सघे। हिते उहो ई थींदो जेको मां चाहींदुसि। इन करे रूंडे ऐं आशिम वारनि सां मिलण खां पोइ सोचे सम्झी फ़ैसिलो कजां। उन खां पोइ उन्हनि जे साम्हूं मां तव्हां खां राय वठंदुसि। पोइ जेको तव्हां फ़ैसिलो ॾींदो उन ते मां उन्हनि खां अमल कराईंदुसि। पर फ़िलहाल उन्हनि सां थी मिलणु ज़रूरी आहे। ठीकु आहे बाबा साईं, मां वञा थो, वञी उन्हनि सां मिलां थो, उन्हनि जे साम्हूं बीहंदुसि न त मूंखे उन्हनि जे नियतनि जी ख़बर पहुची वेंदी। तंहिंमें अॼुकल्ह माण्हू नियतुनि में बि नांग पाले था वठनि। कंहिंखे परखणु तुंहिंजे लाइ को आसान कमु न हूंदो। बसि बाबा, मां त रुंड जी फितरत खां वाक़ुफ़ु आहियां। बाक़ी हाणे ॾिसणो सिर्फ़ु इहो आहे त हाशम ऐं शेरल हिते कहिड़ो मक़सदु खणी आया आहिनि। उते वञण खां पोइ जज़्बात में वञण जी का बि ज़रूरत कोन्हे का। हा, बाक़ी तव्हां उन्हनि सां मिली करे सुकून सां ॻाल्हाए उन्हनि जी तव्हां नियत परखे सघो था। हा, जेकॾहिं तव्हां सम्झो था त हू तव्हांजा सॼण बणिजी हिते आया आहिनि, पोइ उन्हनि जे मशवरनि ते अमल करण खां मां तव्हांखे कोन रोकींदुसि। ठीकु आहे बाबा साईं, मां वञी उन्हनि सां मिलां थो, पोइ ख़बर पहुची वेंदी तूं मुंहिंजा सॼण बणिजी आया आहिनि या पंहिंजे मक़सदु खणी हिते पहुता आहिनि। संवल जाबिर जो पीछो कंदा, पेरा खणंदा असीं हुन शहर पहुतासीं। जाबिर आहे हुन ई शहर में। चाकर खान शहर जी न गुतियल आबादी हुई। जाबिर खे ॻोल्हणु लॻभॻि नामुमकिन हूंदो। संवल चवंदा आहिनि त जॾहिं गिदड़ जी मौत जो वक़्तु ईंदो आहे न त पोइ गिदड़ पंहिंजे गुड़ जो रुख कंदो आहे। ऐं मूंखे पूरी पक आहे त जाबिर हिते जो रुख ज़रूरु कंदो। चइबो त तव्हां इन गिदड़ जे शिकार लाइ कोड़कियूं लॻाए हिते वेही कंदो इंतज़ारु, हीअं न? सावल खान, असां पंहिंजी ॻोल्हा जारी रखंदासीं, रुॻो हिते वेही इंतज़ारु कोन कंदासीं। हा, जेका अव्हांजी मर्ज़ी बाक़ी असांजे लाइ को हुकुम हुजे त ॿुधाए। संवल फिलहाल तव्हां पंहिंजा मसइला हल करे वठो। चाकर खान कुझु हाल अहवालनि जी त तव्हांखे ख़बर हूंदी त मूं रुडियारनि जी निड़े ते रखी आहे लत त कहिड़ी बि हालत में छोकिरी मोटायो। सो विया आहिनि अकबर खान ॾे। 5 मिंट भेण कंदसि त छोकिरी कंहिं बि सूरत में असांखे वापसि कर। अकबर खान उन्हनि खे छोकिरी कॾहिं बि मोटाए कोन ॾिनो। छोकिरी खे मोटाइण जे लाइ मूंखे ई ज़ोर लॻाइणो पवंदो। चाकर खान, पहिरियों तव्हां कयो जाबिर जो बिलो, उहो सभु गॾिजी सजी अकबर जे मथां ज़ोर रखंदासीं त छोकिरी कंहिं बि सूरत में असांखे वापसि कर। सवाल इन जाबिर खे त हाणे कॾहिं बि कोन बख़्श कबो। जो जिथे बि नज़र आयो न उनखे उते ई पूरो कबो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।